जेको नस्ला टावर खे ढाइण वारो हुकुम आहे अदालत सगोरी जो ऐं ॿियनि बिल्डिंगनि जी बि हाणे तोड़ फोड़ जो हुकुम कुझु अची विया आहिनि, कुझु अचण वारा आहिनि। त आबाद जेका बेसिकली बिल्डर्स एसोसिएशन आहे उहो हुननि कल्ह बि एहतिजाज कयो, अॼु प्रेस कॉन्फ्रेंस बि कई। त मोहसिन शेखाणी खे ॿुधो पिए जेको हुननि चेयरमैन आबाद आहे उहो लॉजिकल ॻाल्हि करे पियो त भई ॿ ॻाल्हियूं जेके पाण बि कंदा रहिया आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि त इहा त जिन्हनि हिन बिल्डिंग जी तामीर जी NOC ॾिनी उनजे ख़िलाफ़ त को कार्रवाई कोन्हे। कार्रवाई आहे त जेके वीचारा रहंदड़ हुआ चवनि त तव्हां ख़ाली करे वञो, छाकाणि हिन सां त बिल्डर खे बि नुक़सानु न पियो थिए। फ्रेंकली नस्ला टावर जे बिल्डर खे त को नुक़सानु न थिए पियो, लेकिन छा पियो थिए त जेके बिल्डर्स आहिनि कराची या जिथे किथे बि हाणे माण्हू हुननि खां का शइ वठण खां कीॿाईंदा त यार अलाए कहिड़ी ख़बर सॼी ज़िंदगी जी जमा पूंजी हिननि खे ॾेई छॾियूं ऐं ख़बर पए त न ही त ग़ैर क़ानूनी ठहियलु आहे। सो हिकिड़ी ॻाल्हि त इहा त भई हुननि जिन्हनि NOC ॾिनी, इजाज़तनामो ॾिनो त हीअ बिल्डिंग ठाहे वठो, उन अफ़सरनि जे ख़िलाफ़ या हुन अथॉरिटीज़ जे ख़िलाफ़ त को बि हुकुम न थियो, हुननि जे ख़िलाफ़ को एक्शन जो को ज़िक्र ई कोन्हे। ॿी ॻाल्हि इहा त आईंदा कंहिंखां इजाज़त वठिजे। मिसाल वाक़ई में आउं सोचां थो त अगरि हिकिड़ो माण्हू हिते प्लॉट वठी कराची, हैदराबाद, सखर किथे बि ऐं हिकिड़ी बिल्डिंग ठाहे ऐं 4 फ्लैट विकिरो करे, 4 दुकानूं विकिरो करे, त उनखे छा करिणो हूंदो आहे? हुनखे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां NOC खपे, उनखे लाॻापियल इदारनि खां NOC खपे, उनखे एनवायरमेंट वारनि खां NOC खपे। जेको बि हिकिड़ो सिस्टम कानून मूजिबि ठहियलु आहे उनखां उनखे NOCs वठणियूं आहिनि। हाणे उहे NOCs पैसनि जे एवज़ मिलनि थियूं, सिफ़ारिशनि जे एवज़ मिलनि थियूं, इहा हिकिड़ी जुदा बहस आहे। एडमिनिस्ट्रेटिव मसइलो, गवर्नमेंट जो मसइलो आहे, उहो जुदा बहस आहे ऐं उहो वाक़ई में बहस आहे, लेकिन उहो जुदा बहस आहे। त तव्हांखे 5 जेका मंज़िलनि जी इजाज़त मिली, तव्हां 2 ॿियूं ठाराए वरिता मंज़िल ऐं पोइ हुनखे तव्हां रेगुलराइज़ कराए वरितो। हीअ हिकिड़ा जुदा बहस आहिनि। लेकिन ॾिना त उन्हनि इदारनि जेके बि लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि तव्हांखे NOC ॾेई छॾी। हाणे जॾहिं अदालत सगोरी अची उनखे टोड़ाए पई त नेक्स्ट टाइम ही आबाद वारनि लाइ मुंझारो इहो आहे या बिल्डर्स लाइ मुंझारो इहो आहे त आईंदा कंहिंखां वञी, मतिलबु ज़ाहिर अदालत सगोरी खां त न पुछिबो साईं ही असांखे हिननि NOCs ॾेई छॾियूं, हाणे जीअं तव्हां हुकुम कयो ठारायूं न ठारायूं। ख़ुदि जेको मिसाल आऊं ई तव्हां हिकिड़ो फ्लैट वठणु वञूं था, बिल्डर खे त असीं वधि में वधि चई सघूं था त ब कागज़ पट ॾेखार, उहो सॼा ॾेखारींदो। हाणे असीं हिन जी वेरिफिकेशन किथां करायूं? असीं KDA मां वञी करायूं, असीं जेका सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मां करायूं, असीं रेवेन्यू डिपार्टमेंट मां करायूं, चलो हितां सभु कंफर्म थी वियो, पोइ कंहिंखां करायूं? आख़िरी NOC किथां वठिजे?